वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदह वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुसव जुज़्व उज़्म नुज़्वला वला जज़ब वस्फ़ाई बका बबैत खस्बला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल सुम्म नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंज़ूमना व मक़सूदना अजदरुल ख़ल्क़ जदीरना अअज़मुल ख़ल्क़ व अनवरुल ख़ल्क़ व अकमलुल ख़ल्क़ व अशरफुल ख़ल्क़ व अजमलुल ख़ल्क़ व अहसनुल ख़ल्क़ मिनल हुस्नि वल इदारति वल हिदायत वल हिकायत वल इनायत वल अमानत वल इमामा अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना हुवा उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल गालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ाम आख़र सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जिन दोस्तन के कुरान जो अदब आ, सैयद जी ज़ात जो अदब आ, बीठल दोस्त वेही रहो, बा अदब वेही रहो, बेअदब भली बीठा हुजन। बा अदब बा नसीब होंदो आ, बेअदब बेनसीब होंदो आ। तू भी सोना हेडे थी वे रिन साहब, तू भी हेडे थी वे पोयो जमात के तकलीफ थी थी इते न वे हेडे पोयो वे उसेर में तू भी थोर वो दोस्त बेचारा दिसन। दुरूद पाक डाढा पढ़ो तो मजलिस बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही। आशिक़ रसूल डाढा जो सुभान अल्लाह। तुझी सुभान अल्लाह जी बरकत सां अल्लाह जन्नत में तुझे ला मुफ्त में बाग हणाईंदो। सुभान अल्लाह कंदे त हिक सिर सोन जी लगंदई, जन्नत में हिक सिर चांदीअ जी लगंदई। रात जो काफ़ी देर ताईं जलसो जारी रहंदो। सिंध बलोचिस्तान जा काफ़ी उलमा पहुतल आहिनि। अॼु सुभान अल्लाह कंदे घर वेंदे जन्नत में बंगलो तैयार होंदो। हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही। अंधेरा था उजाला हुआ, कशफत दुजा बिजमाली। उनके खसाइल नेक थे वो हसनत जमी खिसालिगी। मालिक ने क्या तोहफा दिया, राज़िक ने क्या तोहफा दिया। सल्लू अलैहि व आलिही। अल्हम्दुलिल्लाह अज 15 फरवरी सन 2021 बमुताबिक रजबुल मुरज्जब सन 1442 हिजरी सूमर जे ॾियारे अंगारे जी रात मदरसा जामिया इस्लामिया इशाअतुल कुरान वल हदीस ऐं जामिया मस्जिद उमर बिन फारूक उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ओस्ता मोहम्मद शहर जे बरसा खानपुर शहर जे पुल जे स्टॉप जे वेझो हजरत मौलाना कारी नसरुल्लाह दीनारी साहब जन जी सिक भरी दावत ते हर साल जियां बाबरकत महफिल में स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ उलमाए कराम बुजुर्ग जमात जा उहदेदार ऐं जमियत उलमा इस्लाम ऐं जमियत तुलबा इस्लाम जा परवाना। मां इंतिहाई सभिनी जो मशकूर आहियां। अल्लाह से तांजो वेहण मक़बूल फरमाए। रब मुझो बुधाइण पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। भलारो महीनो रजब जो चंड बीठो आ। ही बाबरकत महीनो आ। हिन महीने जे लफ्ज़ में ही कमाल आ। रजब जो लफ्ज़ जंहिंमें अखर घणा ॾाढा ॻाल्हायो न। हाँ 4 इन करे ता चओ छो त तव्हां चैन जा नौकर हो न, चैन जा आशिक हो तॾहिं 4 था चओ, न त रजब में अखर घणा आहिनि। अब असां सभु चैन जा नौकर आहियूं। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां त अलाह सभु कुझु खसे छॾियो आहे। चओ बेशक ॻाल्हायां मां तो तुंहिंजो तव्हां था यार। बाबा जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह ही क़ुर खसे छॾियो। छो त क़ुर जे लफ़्ज़ में भी अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह क़ुर खसियो, उन खां रब मस्जिद भी खसे छॾी। मस्जिद जे लफ़्ज़ में भी अखर। चैन जे दुश्मन को अल्लाह ये टेबल भी खसे छड़ी। टेबल में भी अखर। चैन जे दुश्मन को अल्लाह कुर्सी भी खसे छड़ी। हाँ कुर्सी में भी अखर। 4 जेको चैन जो दुश्मन ना उन को मस्जिद त वही पर मस्जिद जो मुसल्लो भी वयो। मुसल्ले में भी अखर। और ऊंधे में जेके वेठा ये भी ॻाल्हायो मुसल्ले में भी अखर। 4 जेको चैन जो दुश्मन ना उन को अल्लाह सही मस्जिद खसी, मुसल्लो खसो, जुमे वारो मिंबर भी खसियो। मिंबर में भी अखर। 4 जेको चैन जो दुश्मन ना उन को अल्लाह सिद्दीक भी खसे छॾियो। सिद्दीक में भी अखर।
जेको चैन जो दुश्मन ना उनको अल्लाह नमाज भी खसे छड़ी नमाज में भी अखर जेको चैन जो दुश्मन ना उनको अल्लाह रमजान जो रोज़ो भी खसे छड़ियो रोज़े में भी अखर 4 जेको चैन जो दुश्मन ना उनको अल्लाह नबी से जूं 4 न्याणियों भी खसे छड़ियो अम्मा बीबी ज़ैनब अम्मा बीबी रुक़ैया अम्मा बीबी उम्मे कलसूम अम्मा बीबी फातिमा ज़हरा चैन जे दुश्मन जो 4 वडा मलाइक भी खसजी विया जिब्रील अलैहिस्सलाम मीकाईल अलैहिस्सलाम इसराफील अलैहिस्सलाम इज़राइल अलैहिस्सलाम हाँ इज़राइल तो जे मुझो भी दुश्मन आ वाह जो साफ कढंदो मास ओ जेको चैन जो दुश्मन ना उनको 4 मुहम्मदी दीन जा मसलक भी खसजी विया मसलक भी 4 हनफी मालकी शाफी हंबली चैन जे दुश्मन को अल्लाह जिक्र भी खसे छड़ियो छो त जिक्र जो तस्बीहूं भी 4 ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह 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 हू जिक्र जो तस्बीहूं भी 4 जेको चैन जो दुश्मन ना उनको सब मुर्शिद भी रब खसिया छो त मुर्शिदन जा सिलसिला भी 4 कादरी चिश्ती नक्शबंदी सहरवर्दी जेको चैन जो दुश्मन ना उनको रब जिहाद भी खसे छड़ियो जिहाद में भी अखर 4 जेको चैन जो दुश्मन ना खुदा उनके सीने में कुरान भी न दींदो छो त कुरान याद करे त पो लक़ब थींदो हाफिज हाफिज में भी अखर 4 चैन जे दुश्मन के पुट के चैन जे दुश्मन के खुदा मौलवी भी न कंदो जे मौलवी थे त पो लक़ब थींदो आलिम पो आलिम में भी अखर 4 आलिम में 4 हाफिज में 4 सिद्दीक में 4 नमाज में 4 कुरान में 4 बिश्त में 4 जिहाद में 4 अरे चैन को सवा त 4 ही कोने मां त चवां तो चैन जा दुश्मन तोखे अल्लाह पाकिस्तान तशा पर काथे दुनिया में रहण जी जाइ भी न दींदो छो त सॼी दुनिया में तरफ़ भी त अल्लाह 4 रखिया ओभर ओलह उत्तर दखण चंद्रा तू का 5 कुंड वसाए पर 5 कुंड मिलंदसी न माके त एकड़े दोस्त चो अच्छी दाढ़ी सा उथी बीठो ते शाह साहब सैयद सगोरा हिय भी चो न ओ चैन जा दुश्मन तू रात जो खट ते भी न सुमंदो कर खट में भी पावा 4 हथ मथे करे नारो हणी बुधायो त सिद्दीक अबू बकर सिद्दीक जे अल्फ को वठी मुर्शिद अली जी याद नारे तकबीर शान साहबा शान मुस्तफा नारे तकबीर सन्नी साउथ पनवागिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 03 रजब में अखर घणा जल्दी गाला बुजुर्ग उलमा अची विया अल्हम्दुलिल्लाह बलोचिस्तान जा जमात जा साथी अची विया सुभान अल्लाह डाढा कर साईं जे अचण सा स्टेज के अञा चंड लगी वियो अख मारे कर रजब में अखर घणा 3 केड़ा केड़ा रा जीम बा रजब जी रात चवे त हे रहमत वारो महीनो वा सुभान अल्लाह डाढा उन रात रहमत थी मदीने वारो साईं रात जी हिकड़ी घड़ीअ में 7 आसमानन जा सैर करे आयो डाढा जो सुभान अल्लाह सिदरतुल मुंतहा घुमी आयो जन्नत जा दीदार करे आयो रात जी हिकड़ी घड़ीअ में मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सही सा मुलाकात करे आयो फर्शन को अरशन ते वियो तोहफा भी वठी आयो तोहफा दई भी आयो अल्लाह अकबर उन रात मक्के में रहमत थी जो मुझो सोनो मेराज करे आयो अजो खानपुर पुल ओस्ता मोहम्मद जे बरसा अजो मदरसे जो सालियानो जलसो थियो आज चो हिते भी रहमत जो मी थो वसे रहमत रजब में जीम जलवे जो आ उन रात मुझे महबूब जे मेराज जो जलवो ज़ाहिर थियो त दुश्मन सड़ी विया अबू जहल वारा जली विया सिद्दीक ठरी पया सहाबा ठरी पया अज भी हक वारी जमात जमियत उलमा इस्लाम जो जलसो थियो आज भी दुश्मन मुशरिक सड़ी विया होंदा चो मुवहिद मोमिन ठरी विया होंदा रजब में बा बरकत जिया सुभान अल्लाह उन रात बरकत थी मुझो सोनो साईं मेराज करे मोटी आया जै बिस्तरे मो थी मेराज ते वा वो बिस्तरो उहे ही गरम
साईं फरमाइंदा जंहिं कोरे मो बदने मो मां वुज़ू करे मेराज ते वियम मोटी जो अचां त पाणीअ खे उहा ई चुरपरा हज़रत अली साईं जी भेण जे घर में मुझो साईं मेराज ते विया हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए मां जो मथे वयम सुभान अल्लाह मदीने जो मीर तो चवे अली साईं जी भेण जे घर में मां हितों निकतुस फरमाए मां मेराज ते वियम वरी मोटी जो अचां त घर जे दरवाजे जो कड़ो अञा लुॾे थो अल्लाह मुबारक जे लाहिक़ आहिनि गोठ मोहम्मद हाशिम चाचड़ वारा दोस्त जिन पंहिंजी हीअ ज़मीन अल्लाह जे घर मदरसे ऐं मस्जिद जे लाइ वक़फ़ करे ॾिनी आहे ख़ुदा जो कसम असां हितां ईअं वेंदा हुआसीं ओस्ता मोहम्मद जाफराबाद ज़िले में प्रोग्राम करणु इहा ज़मीन ॾिसंदा हुआसीं चाचड़ साहिब मां सैयद खां दुआ घुराईंदा साईं दुआ घुरो त असांजी हिन ज़मीन खे अल्लाह साईं पंहिंजे घर जे लाइ क़बूल करे अॼु कारी नसरुल्लाह जी अगवाणी में असां ॾिसूं था मदरसो मस्जिद आबाद आहे चाचड़ साहिबान खे मां मुबारक थो ॾियां त असांजूं दुआऊं क़बूल थी वयूं हिते 24 कलाक क़ुरान जी तालीम हले थी हलो साईं मेराज ते मुंहिंजे महबूब साईं खे वठी आ जिबरील मुंहिंजो साईं आराम में जिबरील मुंहिंजे महबूब खे वठी आ मां सोने के मेराज रब छो थो मेराज कराए मेराज जो मकसद केड़ो आ मेराज जो मतलब केड़ो आ बुधो बलोचिस्तान जा मुसलमानो अल्लाह फरमा मां पंहिंजे सोने के मेराज इन करे थो कराया छो त सजी दुनिया सिंगारिया मिठे मोहम्मद जे सदके मेराज ॿुधंदा हो मौलवियुनि जी ज़ुबान में पर मेराज जो मकसद भी तो समझो ना जन्नत सिंगारिया सोना तुझे सदके अज रात मां पंहिंजे महबूब के मथे घुराए सजी दुनिया जो दीदार कराया न ऐं ॿियो मकसद इहो आहे मेराज जो सिंध बलोचिस्तान जे मुसलमाननि खे पूरी दुनिया वारनि खे मां रब समझाया बाबा तव्हां खां आसमान मथे आ न वरी आसमान खां मथे सिदरतुल मुंतहा वरी मथे जन्नत वरी मथे अल्लाह जो अर्श वरी अर्श ते मुंहिंजो रब वेठो आहे हाने मेराज जी रात जय मुस्तफा करीम के जुतिया सा फर्शन को अर्शन ते घुराए ताके समझाया तो त जेको अर्श ते आयो सोनो मोहम्मद इयो भी ता सबनी को इए मथे आए को मां जो लाल जेको अर्श ते पहुचे पेरे आसमान ते न पुजी सगंदो महबूब अञा मथे भला रब साईं मेराज छांजे करे थियो फरमाए मुझे सोने के 3 दुख आया शेबाए अबी तालिब जे कैद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 साल जेल में रहा भुख जे करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वणन जा पन भी नसीब कया अल्लाह मुझे साईं के वडियूं तकलीफूं आयूं वरी उन साल जे साल मेराज पियो थे नबी साईं जी प्यारी घरवारी अम्मा बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा हसन हुसैन जी नानी अम्मा फातिमा जी अम्मड़ उन साल वफात करे वई नबी साईं के पंहिंजी घरवारी जी जुदाई जो दुख थियो वरी उन साल मुंहिंजो साईं जीअं भी जेल मो निकता नज़रे बंद मो निकता वरी साईं जन घर न वेठा वरी तहरीक शुरू वरी मुंहिंजो साईं सऊदी अरब जे इलाके जे सरसब्ज इलाको ताइफ जो गोठ वरी ताइफ वारनि के दावत ॾियण विया क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफलिहून दावत था दिल कलमे जी कलमो पढ़ो तो ही दाणियो मां मोहम्मद के नबी मनो कामयाब थी वेंदो ताइफ वारा ज़ालिम निकता मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्थर हयो अल्लाह बलोचिस्तान वारो मां चोंदो वा खतीबन हजरात के असां जो केड़ो कमाल आ वाइज होया त नबियन दा तो बेशक असां खतीबन मुबल्लिगन को ता 3 महीना अग में तारीख वठो वरी ऐलाज कयो फोन ते साईं अच जाए साईं मुझी इज्जत क जाए जलसे में अच जाए साईं शाह साहब मुझी इज्जत क जाए हां ऐलाज कयो अचण सा दूध पती चाय पियारियो वरी असां मौलवी वेहूं ओताक में त बाकरा गोश्त खारायो वरी हज़ारे मानू असां जे इस्तकबाल में वरी गाड़ी ते गुल हारियो वरी स्टेज तैयार आ कुर्सी ते विहारे उलमा जी निगरानी में वाइज करायो वरी घर वञूं त खीसे में किराओ भी दियो असां मौलविन जो केड़ो कमाल आ वाइज होया त नबियन जा मां नथो चवां कुरान तो फरमाए
क़ाल रब्बि इन्नी दअउतु क़ौमी लैलन व नहारा। हजरत नूह अलैहिस्सलाम तो फरमाए 29 सिपारो थी सूरत नूह में अल्लाह हजरत नूह जी गाल कई आ। नूह नबी तो चे मुझा अल्लाह न रात छड़ी माए न ॾींहुं छड़ियो माए 950 साल वाइज़ कया माए। सैयद अब्दुल वासिर साहब 950 साल वडी तबलीग कई नूह अलैहिस्सलाम। अल्लाह बिना तारीख जे बिना किराए जे बिना मानीअ जे बिना वाइज़हा नबियन जहा व इन्नी कुल्लमा दाऊतुहुम लितगफिर लहुम जालू असाबियहुम फी आज़ानिम। असा वाइज़ ते अचो हज़ारे रुपया खर्च करे ये स्टेज तैयार आ पन्ने आकिल को सिंध को लाउड घुरायो थो ये जमात इस्तकबाल में बीठी आ साईं कुरान पढ़े तो बुधो नबी छा तो चवे मां तकरीर पो कया कोम आंगरियूं खणी कनन में विजे नबी तुझो वाइज़ ही न बुधंदासे। अल्लाह असां त ठके ठुके दीन ते आया असां के त बलोचिस्तान जे हिनन बुजुर्गन आलिमन असां के ये ठके ठुके जमात तैयार करे दिनी आ। असां जो केड़ो कमाल आ वस्तगशौ सियाबहुम असां जा वाइज़ मोबाइल ते रिकॉर्ड थन ई दोस्त सोशल मीडिया वाला इंटरनेट ते हलाइन दुबई में सऊदी में असां जा वाइज़ तकीरा मानू हितों वेही बुधन अल्लाह हितों जा वाइज़ दुबई में बुधन। असां जो केड़ो कमाल आ नबी छा तो चे वस्तगशौ सियाबहुम असां तकीर पिया कयूं त मानू ये मुंह ते पर्दो दई करे चोन बा हलो नबियो ताजो मुंह भी न दिसंदासे। अल्लाह व असरू वस्तकबरु इस्तिकबारा वडाई कयो वाइज़ यो त मुझे मिठे मोहम्मद जो हो अल्लाह जे नबी के पत्थर वयो ओस्ता मोहम्मद जिले जाफराबाद जे इलाके जा मुसलमानो नबी साईं जी रत मुबारक निकती मुझे साईं जे खून जा कतरा साईं जन जी जुती मुबारक के भी गाढ़ो करे छड़ियो। अल्लाह जी कावड़ वधी वई रब जो दमर गज़ब वधी वियो मुझे रब फरमायो जिब्रील जी मुझा रब साईं जिब्रील मुझो मिठो मोहम्मद मुस्कुराइंदो आ मां अल्लाह खुशी में जन्नत जा 8 दर खोलाइंदो आ। मुझो सोनो मोहम्मद रोई पंदो आ तमा अल्लाह जो अर्श लुडी वेंदो आ। जल्दी कर मुझे महबूब के चो सोना रुगो बल्लभ जब्बत दुआ जा कर हेडों भी जबल विच में ताइफ जो गोठा चकना चूर करे छनान टुकड़ा टुकड़ा करे छनान पर बलोचिस्तान वारो मुझो साईं त रहमत वारो नबी आना जिब्रील के चेदो ना 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 जिब्रील वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जिब्रील मुझे रब के चो मां बददुआ वारो नबी नाया मां दुआ वारो नबी आ। नाराए तकबीर नाराए तकबीर शान मुस्तफा शान सहाबा नाराए तकबीर। मां पिटण वारो नबी नाया मां उम्मत के दुआ देण वारो नबी आ। नबी दुआ कई अल्लाह ही मुखे नथा सुञाणन ताइफ वारा हिनन जी औलाद के मां मोहम्मद जो कुरान दी जाए। अल्लाह जाने वुजू सा वेठवा कुरान आडो पे हाने नमाज पढ़ाई है जमात के असा 5 साल अग में मक्के मदीने वियोस उमरे ते मुझो वालिद साहब 27 साल मुसलसल उमरा कया हज कया उते बाबा जा दोस्त मिलिया मां उन्हनि खे चयो यार मूंखे सऊदी अरब जी मस्जिदुनि जी ज़ियारत करायो मस्जिदुनि में वियुसि उते नमाज पढ़ूं पिया इमामनि जे पोयों क़ुरान ॿुधूं पिया ईअं पियो लॻे अरब क़ुरान जा कारी ईअं पिया क़ुरान पढ़नि ॼण मके मदीने में अॼु तो क़ुरान लहे। मां दोस्तनि खे चयो त इहे कारी साहब काथों जा आहिनि आलिम बुज़ुर्ग इहे पेशमामा मुंहिंजी अखियुनि मां पाणी अची वियो मूंखे चयो शाह साहब हे उन इलाइक़े जा थी ताइफ़ जा जंहिंमें नबी साईं खे पत्थर लॻा नबी दुआ कई इलाइक़ो रंगजी वियो अज भी वडा वडा कुरान जा कारी आलिम भी उतों था निकरन ताइफ जे गोठ मो चो सुभान अल्लाह। तड़ी चवा तो इन बलोचिस्तान जे उलमा जा जमियत उलमा इस्लाम जे बुजुर्गन जा हथ मजबूत कयो ये आलिमन जे नक्शे कदम ते हलो आलिमन सा ताउन कयो इनन के राजी कयो त इंशाअल्लाह ताजा इलाका रंगजी वेंदा। आलिमन के नाराज कंदे आलिमन के पुठी दींदे मता बददुआ लगी वने जी हुजूर जी दुआ
इलाके के रंगे अन खातमुन नबीयीन ला नबी अबादी मां आखिरी नबी आ मां खां पोइ कोई नबी न ईंदो ख़त्मे नबूवत जो ताज मां मोहम्मद जे सर ते आ हाणे मुंहिंजी उम्मत जा जेके आलिम अथव अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियनि जे दीन जा वारिस अथव हथ मथे करे चओ सुभान अल्लाह तवज्जो कर काफ़ी उलमान वक्त मुख्तसर आ हाणे जिब्रील थो अचे मुंहिंजो साईं काथे आ ॿ रिवायतूं अचनि थियूं या त हतीम जे टुकड़े में काबतुल्ला जे भरिसां मुंहिंजो सोणो सुतल आ ॿी रिवायत में अचे थो या वरी मुंहिंजो साईं अली साईं जी भेण जे घर सुतल आ हतीम जो टुकड़ो इते बि नबी साईं उम्मत लाइ दुआ घुरी सुभान अल्लाह या अल्लाह हिन हतीम जे टुकड़े के भी काबतुल्ला में दाखिल कर अब तवां जो हिते नमाज पढ़दा हो त काडे मुंह करे पढ़दा हो ॻाल्हायो काबतुल्ला पर अल्लाह ताके मको ॾेखारे काबतुल्ला उते जो ता बैतुल्ला जो तवाफ कयो पो तुजी दिल चवंदी न अल्लाह करे काबे में अंदर नमाज पढ़ा दिल चवंदी न चवंदी जल्दी ॻाल्हाए दिल चवंदी न पो तू असां जे लाइ सऊदी हुकूमत बैतुल्ला जो दर खोलींदी इते को आर्मी चीफ हुजे को वडो माण्हू हुजे पर वरी भी नबी से दुआ घुरी या अल्लाह हिन हतीम जे टुकड़े के भी बैतुल्ला में दाखिल कर त मुंहिंजा गरीब उम्मती जेको इते भी नमाज पढ़े घर वञी ख़ुशीअ सां चवे त मां काबे में नमाज पढ़ी आहियां अल्लाह फरमा सोना तू घुरदो वन त मां ॾींदो वञा वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ओ मुंहिंजा महबूब तू घुरदो वन त मां क़बूल कंदो वञा सोना तुझे दुआ सां मां हतीम जो टुकड़ो बैतुल्ला में दाखिल कयो हलऊं मदीने तांजी नियत ना है मदीने हलण या अञा किरोना को रुजो था हल दो न मदीने अल्लाह ताके हिन साल ज़ियारत कराए बुधो बुधो साईं जन सुता प्यान जिब्रील पहुची वियो या अल्लाह मां पंहिंजे सोने के निंड मोकियां थारा सुभान अल्लाह कर दो बुधाया या अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे मुबारक के लोडो ॾियां अल्लाह फरमा खबरदार ओ जिब्रील मुझे सोने जे मथे के लोडो न दी जाए शो त तू नूरी मखलूक जो सरदार आ जे महबूब के अर्श ते वठी दो अचे यो 18,000 मखलूक जो सरदार 18,000 मखलूक जो सरदार आ मुझे सोने के ये नौ था जागो था वरी जिब्रील तो जे मुझा अल्लाह भला मां पंहिंजे महबूब जी बाह खे लोडो ॾियां अल्लाह फरमा ना ना मता 600 पर साड़े छड़िया महबूब अञा मथे आ ओ जिब्रील भला मां पंहिंजे महबूब के जिब्रील कीअं उथारींदे या अल्लाह नालो खणास कीअं या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह फरमायो ना 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 जिब्रील मुझे सोने जो नालो भी न खण जाए छो त तू त नूरी मखलूक जो सरदार आ मुझो महबूब तू नूरी मखलूक जो सरदार आ पर मुस्तफा जो शान एडो आ मां रब कायनात जो रब्बा मां भी पंहिंजे सोने के नालो खणी सॾ न कंदो आ मां रब भी चवंदो आ या अय्युहल मुज़म्मिल ओ चादर वारा नबी या अय्युहल मुद्दस्सिर ओ कंबल वारा नबी अख मारे कर मां गाल जल्दी खत्म कया मेराज जो वाक्य वडो आ मुके 3 कलाक खपन पो मौजू खत्म दे वरी तांजे ओस्ता मोहम्मद में 18 फरवरी वरी जलसो आ ओस्ता मोहम्मद चक 54 इंशाअल्लाह बका हिस्सो उते बुधाईंदासे घणन ॾींहंनि खां पोइ बस बॾीअन रुगो सुभाणे ॿिए ॾींहुं वरी तां अचबो इंशाअल्लाह 18 फरवरी चक 54 में इंशाअल्लाह उते भी मुझो आखिरी बयान थींदो कुरान दा आशिको दीन दा परवानो तवज्जो खबे मां गाल खत्म कया अल्लाह फरमा जिब्रील नालो न खण जाए तड़ी त के आशिक चयो न देखो कुरान में जा बजा मोमिनो ज़ियारत कयो कुरान जी दुआ तो क्या अल्लाह कब्र क़यामत में हिन कुरान दी शफाअत दींदव देखो कुरान में जा बजा मोमिनो रब ने कैसे के उनको मुखातब किया जेके उर्दू समझो था हुए सुभान अल्लाह क्यों
देखो कुर्बान में जा बजा मोमिनो, रब ने कैसे के उनको मुखातब किया, कभी यासी कहा कभी ताहा कहा, नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं। तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, जलसन जो सिंगारा त मोहम्मद इदरीस मेंगला। अल्लाह आवाज में बरकत करे, नजर न लगे तो माशाअल्लाह चओ, छो त हिते घणा नजर भी लगी वेंदी आ। शादो फरमाए, शागिद उस पे हुआ गे कलामे खुदा, मुस्तफा की रजा गे खुदा की रजा, अपने महबूब से रब ने फरमा दिया, अपने महबूब से रब ने फरमा दिया, जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। अञा चवंडे नमा के कैसे शफात करेगा अपना महबूब, क्या घड़ी होगी माशर में सब अंबिया, उम्मतों को न देंगे कोई आसरा, उम्मतों को न देंगे कोई आसरा, होगी सबकी जुबान पर यही एक सदा, मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं। जुल्म पर जुल्म सा करिए बोले बिलाल, बिलाल के वॾियूं तकलीफ़ूं आयूं त तलवारीअ ते सुमारे पत्थर रखंदा, लो तपाए बाहि जा डंब ॾींदा हो, त बि बिलाल जे चपन मां आवाज़ ईंदो हो, कुल हुवल्लाहु अहद। ऐं वार गुंडीदार चप थुल्ला रंग जो मुश्की, पर इज्जत भी अल्लाह उहा ॾिनी। हज़रत उमर मुस्लमान थियो, बिलाल जो हथ पकड़े ते हली आ जो काबतुल्लाह जी छत ते चढ़ी आज़ान ॾिनी। बिलाल बिलाल आहे साईं, घुमे मके मदीने जी ज़मीन ते, बिलाल जी जुतीअ जे खिसकाट जो आवाज़ मिठे मोहम्मद के मेराज जी रात जन्नत में ॿुधाए। तरी तो जे वो आस्तान छुटा तुझसे एक दम के लिए, किसी के इश्क में तूने मजे सितम के लिए, जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं, सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं। जुल्म पर जुल्म सा करिए बोले बिलाल, जालिमो ये गलत है तुम्हारा ख्याल, दामने मुस्तफा को। सुभान अल्लाह, मैं खत्म तो क्या, जल्दी तवज्जो कर। दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं, इतना कमजोर ईमान हमारा नहीं। हथ मथे करे ता भी चो तो उलमा जा हथ मजबूत कंदा से इंशाअल्लाह। मुझे कायद जमियत मौलाना फजल रहमान बलोचिस्तान वारो ताके सदायो आ त 26 मार्च ते इस्लामाबाद चो मार्च जे महीने में मार्च थींदो। नारा तकबीर, कायद जमियत मौलाना फजल रहमान, कायद का एक इशारा, कायद का एक इशारा। अब्दुल कयूम अभी हाने जोश देखायो, अल्लाह कबूल करे। मुकाबलो आसे कारी मंदिरी सजो अब्दुल कयूम जो, अल्लाह कबूल करे। दुआ आमीन को मत नजर लगे माशाअल्लाह। हलबो इंशाअल्लाह खत्मे नबूवत जे कानून जी हिफाजत जे लाए चो इंशाअल्लाह। बलोचिस्तान जे उलमा जी क़यादत में, साईं निजामुद्दीन लड़ी साहब जी क़यादत में, साईं अब्दुल्ला जतक साहब जी क़यादत में, बलोचिस्तान जे उलमा जी क़यादत में मथन ते पटका पाए परच में नबवी हथ में खणी इंशाअल्लाह मौलाना रावलपिंडी हुकुम के ओडे हलंदासी, जे इस्लामाबाद चए तो ओडे हलंदासे, जे डी चौक चए तो ओडे भी हलंदासे। हलबो इंशाअल्लाह। उज़ैर अहमद हिकिड़ो मौलूद ॿुधा इनकलाबी, ये मुझे हम सफर साथी आ, हिकिड़ो मौलूद पढ़े इंशाअल्लाह। वधीक प्रोग्राम जारी रहो। दुरूद शरीफ पढ़ो ताके सन्नी साउथ पनवाकिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 0300 31 0398 0300 35 14 011। क्या बात है वाह वाह। वफादन ले मुवाकिफ खां कॾहिं भी विखा हटिया ना आहियूं।